अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे खेरपुर मां ख़बर ॾींदानो त कश्मीर सां यकजहती जे हवाले सां खेरपुर छठी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। कश्मीर बनेगा पाकिस्तान, मोदी मुर्दाबाद, नहीं चलेगी मोदी की सरकार नहीं चलेगी जे नारनि सां गूंजी उथी। रैली जे अॻवाननि डीसी खेरपुर मोहम्मद नईम सिंधु, एसएसपी खेरपुर मोहम्मद इमरान ऐं ॿियनि एरियनि सियासी समाजी अॻवाननि, उस्तादनि, पुलिस एहलकारनि, स्कूली शागिर्द ॿारनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।